मारामारी बंद कयो, मारामारी बंद कयो, हरणन जो शिकार बंद कयो, हरणन जो शिकार बंद कयो। मोज़ूज़ थरवासियो ये जेको कत्ल आहे इहो रुगो हरणन जो कत्ल ना आहे पर इहो असांजे बचन जो कत्ल आहे। हिन में मादी हरण बि हूंदी जंहिंजा मासूम बचड़ा कलड़ा वणन में दाऊ कंदा हूंदा। ही मासूम जेके बसकारे जी मुंद में जॾहिं मींहुं वसंदो आहे त असीं सभु थर वारा ख़ुश थींदा आहियूं त या अल्लाह मींहुं वसाए, पर हिननि जे लाइ बरसात जी मौसम में ही क़यामत बर्पा थी आहे ऐं ज़ालिमनि खे अल्लाह तबारक व तआला इबरतनाक सज़ा ॾींदो। अॼु जेकॾहिं असीं थर जा माण्हू न जाॻियासीं त असांजा बच्चा बि हीअं कुटा वेंदा। मूं पहिरीं वॻ में ॻाल्हि कई त असां हिते मुस्लमान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ूं था, पर आहे कलमे गो जंहिं जानवर ते मुंहिंजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ामिन पियो उन जानवर जा तव्हां कातिल थी विया आहियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हरणी छा चयो इहो तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी। इहो मशहूर वाक़ियो आहे त हिकिड़े शिकारी हरणी जली, मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां मटिया, हरणी हुनखे आवाज़ ॾिनो, शिकारी सुतो पियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिकारीअ खां पुछियो, हरणीअ खां पुछियो तोखे छा खपे? हरणी ईअं कोन चयो त या अल्लाह जा रसूल मूंखे मुंहिंजी जान प्यारी न आहे पर मुंहिंजा बच्चा बुखिया आहिनि, मूंखे तूं हितां ॿाहिरि कढ ऐं बचनि खे खीर पीआरे वापसि तो वटि अचां थी। त हिननि जा बि कंहिंजा बच्चा हूंदा। ही केस को के हिकिड़े माण्हू जो न आहे, ही गोदियार जे ॻोठ जो केस न आहे, ही सिराज सुमरे जो केस न आहे, ही आफ्ताब समेजे जो केस न आहे, ही असां हर थर जे माण्हू जो केस आहे। जेकॾहिं असां ज़ालिमनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथियारींदासीं त इंशा अल्लाह इन्हनि ज़ालिमनि खे ज़लील अल्लाह तबारक व तआला कंदो ऐं अल्लाह में यकीन आहे त या अल्लाह तूं इन्हनि मासूमनि जा जिन बि केर कयो आहे ही पंहिंजे बचन में लोड़ींदा। तव्हां यादि रखो ही पंहिंजे बचन में लोड़ींदा। जिन बच्चा टोड़ कई आहे ही मासूम सौ ॾिसो, ही नंढड़ा नंढड़ा हरण जा बच्चा ॾिसो, ही जिन मारिया आहिनि उन्हनि खे अल्लाह ॾिसंदो। पर असां सभु गॾु थियूं, असां मुतालबो था कयूं गवर्नमेंट खां त हिननि ते जेका FIR थिए उनजी ज़मानत न हुजे। ही ज़मानत कराए वेंदा आहिनि, ही कोर्टनि में ज़ामिन पंहिंजो वठंदा आहिनि, हिननि ते ॾंड लॻंदो आहे, पोइ नतीजे में कंहिंखे कुझु कोन थींदो आहे। असां चऊं था त FIR अहिड़ी थिए, कानून में तरमीम थिए, हिननि जी ज़मानत न थिए। शिकारियुनि ते लानत, शिकारियुनि ते लानत, ही मारामारी बंद कयो, ही मारामारी बंद कयो, मासूम मारण बंद कयो, मासूम मारण बंद कयो, मासूम मारण बंद कयो। अरे आऊं साईं सुभान खे चवंदुसि त ही जेको कलूर थियो आहे, ही जेको नाहक थियो आहे, यार माण्हू जा बच्चा मरनि था, असां सभु रोडनि ते ईंदा आहियूं, हिननि जो केस पाण विढ़ंदासीं त केरु विढ़ंदो? साईं सुभान खे चवंदा ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए। साईं सुभान ॻाल्हाइण ॾियो, था ॻाल्हाइण ॾियो साईं हितां